खैपुर भारत में बीजेपी पारां तौहीन रिसालत ख़िलाफ़ खैपुर में क़ादरी तहरीक पारां क़ादरी तहरीक ज़िले खैपुर जे ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी मौलाना गुल हसन क़ादरी, सैयद कमरुज़्ज़मान शाह ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त भारतीय हुकूमती मेंबरनि पारां तौहीन रिसालत करण जी मज़म्मत करियूं था। रसूल अल्लाह जी बेहुरमती नाक़ाबिले बर्दाश्त आहे। भारतीय हुकूमत मेंबरनि जी तौहीन रिसालत करण ते पाकिस्तान समेत दुनिया जे मुसलमाननि जी दिल आज़ारी थी आहे। अॻवाननि चयो त भारतीय हुकूमती मेंबरनि ख़िलाफ़ गॾियल क़ौमुनि खे नोटिस वठणु घुरिजे। हुननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त भारत में तौहीन रिसालत करण जो नोटिस वठी भारत सां सिफ़ारती तालुकात फुल फ़ोर ख़त्म कया वञनि। भारत सां कारोबारी सिलसिलो बंदि कयो वञे। ॿी सूरत में तौहीन रिसालत कंदड़ भारतीय हुकूमती मेंबरनि ख़िलाफ़ एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।